स्पेशल ट्रांसमिशन से कमाल लाशारी हाज़ुर है। नाज़रीन, अॼु असां ॻाल्हि ॿोल कंदासीं पंहिंजे एग्रीकल्चर के हवाले से सिंध सूबे हुकूमत पारां जेका बजट पेश कई वई है, अॼु उनमें एग्रीकल्चर ते नज़र विझंदासीं तो एग्रीकल्चर के हवाले से कहिड़ा बेहतर कदम जेके आहिनि से उहे खयां विया आहिनि, केतिरी बजट जेका आहे सा उहा गुज़िरियल साल जी भेट में वधीक रखी वई आहे। इन साल सिंध जो जेको आबादगार है, ज़मींदार है, सिंध की ज़राअत लाइ केतिरी बेहतरी थी सघंदी। सिंध हुकूमत पारां अॼु जेका बजट पेश कई वई है उनमें एग्रीकल्चर के लिए 16.6 बिलियन, जॾहिं त आबपाशी खाते लाइ 24.091 बिलियन जेका आहे उहा पेश कई वई है। जॾहिं त वज़ीर आला पारां एग्रीकल्चर की अहमियत थोड़ी आबपाशी की अहमियत ते ॻाल्हि ॿोल कंदे इहो चयो वियो आहे त उनखे असां नज़र में रखंदे बजट जेका आहे उहा वधाई आहे। जॾहिं त पाणी की खोट जो ख़ुसूसी ज़िक्र जेको आहे वॾे वज़ीर पारां कयो वियो आहे। पाणी की खोट के हिन वक्त पाकिस्तान जेको आहे उहो मुंहुं ॾेई रहियो आहे। जॾहिं ख़रीफ़ में सिंध के पानी जो हिस्सो 6.483 MAF हुयो ऐं इहो मुआइदो जेको आहे 91 ठाह जे उबतड़ पाणी जेको आहे उनखे सिंध के घटि फ़राहम कयो वियो आहे। उन समेत सिंध में पाणी की खोट वारे मामले ते वज़ीर आज़म सां ॻाल्हि ॿोल वारी ज़िक्र पिणु जेको आहे सो वॾे वज़ीर पारां कयो वियो आहे। उन सां अलावा कुझु जेकॾहिं नज़र विधी वञे एग्रीकल्चर के हवाले सां त जेके कुझु अहम शयूं जेके आहिनि उन्हनि में वाटर कोर्सिस जी जेका आहे उहा ॻाल्हि कई वई आहे त वाटर कोर्सिस जेके आहिनि उहे 784 वाटर कोर्सिस पका कया वेंदा। आबादगारनि खे 1258 ज़रई जिन्सुनि ते 50% रियायती अघनि ते उहे फ़राहम कयूं वेंदियूं। लेज़र लेवलर जेके आहिनि से उहे ख़रीद कया वेंदा। 211 सोलर ते ट्यूबवेल हलंदड़ ट्यूबवेल रियायती अघनि ते लॻाया वेंदा। रियायती अघ हिन में क्लियर कोन्हे को बजट जेका तकरीर आहे उनमें तो केतिरा परसेंट जेका आहे उहा हूंदी। 730 जेके ट्यूबवेल आहिनि उहे लॻाया वेंदा। उन सां गॾो गॾु कोल्ड स्टोरेज यूनिट्स जेके आहिनि उहे लॻाया वेंदा। ॻाढ़नि मिर्चनि जे हवाले सां पिणु चयो आहे त प्रोसेसिंग यूनिट लॻायो वेंदो ऐं गुलाबी सुंडी जे हवाले सां कपह जे फसल खे बचाइण लाइ हिकु मनसूबो जेको आहे उहो मुतारफ़ करायो वेंदो। लाबारे वक़्तु फसल के नुक़सान खां बचाइण लाइ आबादगारनि खे रियायती अघनि ते ऑटो लोडर फ़राहम कया वेंदा। ऑटो लोडर अॻु में भी डेट पाम के हवाले सां खजी के हवाले सां आबादगारनि खे मिलिया। उन खां सवाइ सोलर जेके आहिनि से ट्यूबवेल भी अॻु में आबादगारनि खे मिलिया, पर असुल शिकायत रहंदी आहे त उहे ट्यूबवेल जेके आहिनि उहे आम आबादगार ताईं ज़मींदार ताईं नथा पहुचनि। उहे चूंडियल माण्हू जेके आहिनि उन्हनि ताईं पहुचनि था। बाअसर ज़मींदार जेके आहिनि उन्हनि ताईं पहुचनि था। फार्म हाउसिस ते जेके आहिनि से उहे सोलर ट्यूबवेल लॻनि था। एग्रीकल्चर के जदीद टेक्नोलॉजी जेका आहे उहा हेठी सतह ताईं पहुचाइण, जीअं लेज़र लेवलर की ॻाल्हि कई वई आहे त उहे जेके आहिनि असां वटि असांजो आम ज़मींदार मिडिल जेको क्लास मिडिल जेको ज़मींदार आहे, हेठें दर्जे जो ज़मींदार जेको आहे उहो ज़मीन जी लेज़र जेका लेवलिंग आहे उहा न पियो कराए, ज़मीन जी चकास जेका आहे उहा न पियो कराए। उन सां गॾोगॾु जदीद तरीक़े सां पाणी जा जेके तरीक़ा आहिनि उहे न पियो कराए। ओसी ताईं पहुचण जे हवाले सां कहिड़ा क़दम आहिनि इन समूरे ते असां ॻाल्हि ॿोल कंदासीं त हीअ जेका बजट सिंध हुकूमत पारां जेका पेश कई वई आहे पीपल्स पार्टी की हुकूमत पारां केतिरो बेहतर जेका आहे उहा साबित थींदी आम ज़मींदार जे लाइ, सिंध की ज़राअत जे लाइ ऐं मुल्की मईशत के हवाले सां इन ते ॻाल्हि ॿोल कंदासीं। असां कोशिशि कंदासीं त आबादगार अॻवाननि खे टेलीफोन लाइन ते खणो उन्हनि सां ॻाल्हि ॿोल। हिन वक़्तु असां टेलीफोन लाइन ते आबादगार अॻवान आहिनि ऐं एवाने ज़राअत जा जनरल सेक्रेटरी ऐं सिंध जे पाणी जो केस ऐं सिंध में आबादगार जो केस, सिंध की ज़राअत जो केस बेहतर नमूने सां पाण मुख़्तलिफ़ ऐवाननि ताईं ऐं मुख़्तलिफ़ फोरमनि ताईं पहुचाईंदा रहिया आहिनि। साईं ज़ाहिद बुर्गी साहब, ज़ाहिद साहब अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। ज़ाहिद साहब, वफ़ाक़ी हुकूमत जेका बजट पेश कई ऐं उन में बजट में जेको एग्रीकल्चर जे लाइ ॻाल्हि ॿोल थी, असां पे उमेद कईसीं त सिंध हुकूमत पारां, छो त अरिड़हीं तरमीम खां पोइ एग्रीकल्चर जेको आहे उहो घणो हिसो जेको आहे उहो हुन ताईं सूबाई हुकूमत ताईं जेको आहे उनजो पहुतल आहे। अॼु जेका बजट पेश थी आहे उन में उहे ई रिवायती शयूं जेके हर बजट में वाटर कोर्सिस जो इज़ाफ़ो ऐं लेज़र लेवलिंग जो जेको लेवलर उहो ख़रीद करणु, सोलर ते ट्यूबवेल जेके आहिनि से उहे ऐं लोडर जेके आहिनि से उहे ॾियणु, हाणे उहे सभु शयूं जेके आहिनि उहे इनखे गुज़िरियल साल हुयूं, हिन साल आहिनि ऐं उहे सिलसिलो जेको आहे हलंदो पियो अचे। महांगाई खे नज़र में रखंदे बजट जेका गुज़िरियल साल कुझु घटि हुई, हिन साल वरी कुझु उन में परसेंट इज़ाफ़ो कयो वियो आहे। अवां केतिरो सम्झो था त हीअ अहिड़े क़िस्म जी जेका बजट आहे ऐं हिन उन दौर में जिते फूड सिक्योरिटी जो इशू हुजे, जिते कणिक असां ॿाहिरां घुराईंदा हुजूं, जिते फुटी जी पोखी जेका आहे उहा 50% घटि थी वई हुजे, जिते अंब जेके आहिनि से या फ्रूट जेको आहे उहो असांजी एक्सपोर्ट घटि थी वञे। सर आवाज़ अचे पियो? हेलो सर आवाज़ अचे पियो? हाँ, हाणे आवाज़ अचे पियो। सर मूं पे चयो त सिंध जी जेका बजट पेश कई वई आहे अॼु सिंध हुकूमत पारां, मां थोरो अर्ज़ु कयां। जी सर।
महिरबानी तव्हांजी वॾी। हाणे अर्ज़ु इहो आहे जो बजट पोएं साल हो 21 अरब जो जी सर। ऐं उहो वधाए हाणे 24 अरब जो थियो आहे। हाणे हेॾी वॾी इन्फ्लेशन, ही जेका सूरत हाल जेका आहे, महांगाई डबल थी वई हली, उन में हिकिड़ा 3 अरब रुपया वधाइण, पहिरीं ॻाल्हि त इहो तमामु घटि आहे। ॿियो जेको ही ट्रिलियंस जो बजट आहे, इन जे अंदरि 21 या 24 अरब रुपया एग्रीकल्चर कंपोनेंट ते रखणु मुंहिंजो ख़्यालु आहे तमामु घटि अमाउंट आहे। ऐं एग्रीकल्चर जेको आहे सो जो बजट घटि में घटि 200 अरब रुपया एलोकेशन हुअणु खपे हा एग्रीकल्चर लाइ। छो जो एग्रीकल्चर में जेके शयूं रखियूं आहिनि, हिकिड़ो स्वाट प्रोजेक्ट आहे, उहो वर्ल्ड बैंक जे ताउन सां प्रोजेक्ट आहे, जंहिंमें इरिगेशन डिपार्टमेंट ने एग्रीकल्चर ॿिन्ही खे गॾु करे ऐं उन में जेको आहे सो इहो प्रोजेक्ट ॾिनो अथनि, जंहिंमें ही लाइनिंग वग़ैरह इहे सॼा कम आहिनि। हाणे सभु जेके ॻाल्हियूं आहिनि, इहे सभु पुराणी ॻाल्हियूं आहिनि। लाइनिंग आहे, लोडर ॾियणु, अच्छा ॿियो जेको आहे सो सोलर। हाणे सोलर जेको आहे सो तमामु सुठी ॻाल्हि आहे। सोलर 80% ते हिननि ॾिनो आहे सब्सिडी ते, पर सोलर जी जेका आहे त का बि अहिड़ी मशहूरी कोन थी, का अहिड़ी एडवर्टाइज़मेंट तशहीर कोन थी, माण्हुनि खे ख़बर ई कोन पई तारीख़ आई ऐं तारीख़ वई आहे, सही कंहिंखे ख़बर ई कोन पई। माना उन जी जेको वाइडली का पब्लिसिटी थियणु खपे, अख़बारुनि में अचणु खपे, हर माण्हू खे ख़बर पए। ऐं जंहिं माण्हू पुछां थो उहो चवंदो साईं असांखे त ख़बर ई कोन हुई त तारीख़ आई वई कीअं। सही इहे सभु शयूं जेके आहिनि, हिकिड़ो सबस्टेंस ॿुधाए पियो त इहे सभु शयूं जेके आहिनि आम ज़मीदार ताईं नथियूं पहुची सघनि। इहो हिकिड़ो एलीट क्लास आहे, उन ताईं इहे शयूं पुॼंदियूं। बिल्कुल सही। आम ज़मीदार इन्हनि खां महरूम रहंदो। ॿियो जेको आहे सो तव्हांजो लेज़र लेवलर आहे या लोडर आहे, इन जी क्वांटिटी तमामु घटि आहे। बिल्कुल सही। सिंध जेको आहे सो कराची खां वठी कश्मीर ताईं आहे। एग्रीकल्चर इन में जेको आहे सो करोड़ा एकड़ ज़मीन आहे। इन में सिंध जी तक़रीबन 75% आबादी खे तव्हां एड्रेस कयो पिया। जॾहिं 75% सिंध जी आबादी खे एड्रेस कयो पिया, जेके शयूं तव्हां ॾियो पिया, उहो त 5% माण्हुनि लाइ नाकाफ़ी आहे। सही। 75% माण्हू परे जी ॻाल्हि आहे, शयूं 5% माण्हुनि खे कोन मिली सघंदी। आऊं चवां थो वरी बि सिंध गवर्नमेंट खे त इन थोरो अमेंडमेंट करे ऐं एग्रीकल्चर जो जेको कंपोनेंट आहे, एग्रीकल्चर जे बजट जो जेको कंपोनेंट आहे, महिरबानी करे उनखे वधाए। ऐं ख़ासि तौर ते जेको इहो सोलर जो सब्सिडी जो प्रोग्राम आहे, इहो लिमिटेड न करे। इहो हाणे जेको सोलर जो प्रोग्राम आहे, उन जी अंदरि हाणे घणियूं दरख़्वास्तूं पहुतियूं आहिनि, मूंखे ख़बर कोन्हे, पर ॿुधनि था इन मां क़ुरानदाज़ी थींदी। उहो तव्हांखे ख़बर आहे जेका क़ुरानदाज़ी थींदी आहे, जेको फेवरेटिज़म थींदो, उहो तव्हां मूंखे अच्छा ज़ाहिद साहब जी सर। ज़ाहिद साहब ही जेके कुझु शयूं जेके जीअं लोडर जी ॻाल्हि थी आहे या कुझु सिस्टम जेके आहिनि एग्रीकल्चर जा, उहे 50% जेके आहिनि उन्हनि ते रिआयती ते मशीनरी ॾिनी वेंदी। अच्छा मुंहिंजी गुज़िरियल साल कुझु आबादगारनि सां ॻाल्हि ॿोल थी, उन्हनि चयो त जेका 50% उहे ॿुधाइनि था त मिसाल तौरु हिकिड़ी शइ जी क़ीमत आहे ₹1,00,000 त हू उनजी क़ीमत ई 2 लख ॿुधाए 50% रिआयत करे ॾियनि ई ₹1,00,000 ते था। हाणे जेकॾहिं उहा मार्केट में ₹1,00,000 ते सिधो वञी पाण कैश वञी वठी अचे आबादगार त उहा लख में मिले थी। जेकॾहिं हू हिननि मार्फत एग्रीकल्चर जी मार्फत वठनि था त उहो उनजी क़ीमत ई 2 लख रुपया आहे, 50% रिआयत थी, साॻियो ई ₹1,00,000 ते वठी थो अचे। अहिड़े क़िस्म जी मार्केट में जेके शयूं आहिनि उन्हनि खे ॿुधो कीअं ॾिबो ऐं उहे जॾहिं तॾहिं थींदो तॾहिं उहा जेका सब्सिडी आहे उहा आबादगार जे लाइ बहितर साबित थींदी। हाणे हिननि जेके हींअर जेके ॾिना जेके आइटम जेके हिननि ॾिना आहिनि, जीअं माना हारनि फारनि जा जेके बि हिननि जा मनसूब ॾिनल पर हर आहिनि फार सही, उन में जेको आहे तो 4 हर आहे, बेड प्लांटर आहे ऐं रिजर्ड आहे। जेके इहे शयूं जेके बि शयूं हिननि जूं आहिनि, पहिरीं ॻाल्हि त हिननि जूं जेके ही गवर्नमेंट जेके शयूं ॾिए पई, सिंध गवर्नमेंट एग्रीकल्चर डिपार्टमेंट, उन जी क्वालिटी जेका आहे न शयुनि जी, सही, उहा मार्केट में जेका शइ तव्हां वठो उन खां क्वालिटी हुनजी घटि आहे। सही, इहो बि सवाल आहे। सही, असां अहिड़ो बि हिननि जो बेड प्लांटर वरितो जेको घणे कमु करणो आहे, प्लांटर ई चिॿो थी वियो, माना हुन लोह ई मुक़रर मिक़दार में लॻल कोन हो। माना हाणे हिननि जेका क्वालिटी आहे इहा क्वालिटी हिननि जी बि सही कोन्हे ऐं जो मार्केट खां हिननि जा रेट बिल्कुलु हाई आहिनि। हाणे इन जे अंदरि जेको आहे न, इनखे सिंध गवर्नमेंट खे ऐं वरी बि एग्रीकल्चर मिनिस्टर खे चवंदुसि त थोरो इनखे ॾिसे त इहे शयूं जेके हिननि रखियूं आहिनि, छा इहे
इंटरनेशनल या कंट्री स्टैंडर्ड जे मुताबिक़ आहिनि। सही छा इहे अनफेयर पॉलिसीज़ कोन्हनि? हाणे हिननि जा जेके लोडर पोइ दफ़ा ॾिना आहिनि, ग्रीन कलर जा लोडर आया 3-4 साल 5 साल पहिरीं मिलिया, सही उहे लोडर त 2-2 साल हलण खां पोइ ख़तम थी विया। लोडरनि जो हाल ई कोन्हो अथव। हाणे शयूं जेके ॾियनि थियूं इंटरनेशनल जेके मुल्क जी क्वालिटी जूं शयूं आहिनि उन जे हिसाब सां ॾियनि। हिननि जी हिकिड़ो त जेको आहे सो शयुनि जो हाल घटि आहे, ॿियो रेट हुन जा तमामु घणा आहिनि। उन में काफ़ी आबादगार जेके आहिनि इंटरेस्टेड कोन्हनि। रहियो सुवाल लेज़र लेवलर आहे, हिकिड़ो टिम्बलर हिननि ॾिनो हो, उहे लेज़र लेवलर जेकॾहिं मिसाल 500 लेज़र लेवलर तव्हां ॾियो था ऐं तव्हांजा ज़िला आहिनि 24, 500 माना घणा थिया? हिकिड़े ज़िले खे घणा लेज़र आया? सही जी, इन में कमु कोन हलंदो। जेके आउं चवां थो त फ्री हुजे, जेको माण्हू अप्लाई करे उनखे मिली वञे। ईअं न बाबा कुरानदाज़ी में पोइ कंहिं हिन माण्हू खे का शइ कोन थी मिले, पोइ ॾाढा माण्हू खणी था वञनि। सही इन करे जेको आहे सो हिननि जो तादाद वधायो वञे ऐं इहे शयूं जेके आहिनि से जेको वठण जे आहे उनखे मिलणु खपनि। हीउ जेको कुरानदाज़ी ऐं कुड़े जे चकर में नंढो माण्हू रहिजी थो वञे, ताक़तवर माण्हू अच्छा ज़ाहिर साहब, इहा हक़ीक़त। बजट में हिकिड़ी ॻाल्हि जेका कई वई आहे त आबादगारनि खे 1258 ज़रई जिन्सूं जेके आहिनि उन्हनि ते 50% रिआयती अघनि ते जेके आहिनि उहे ॿिज उन्हनि जा जेके आहिनि उहे फ़राहम कया वेंदा। हाणे उनमें ज़िक्र त कोन्हे, पर ज़रई जिन्सुनि जा जेके 50% रिआयती ते आहिनि। असां वटि त ॿिज जो मसइलो इहो थो थिए त उहो 50% जर्मिनेशन आहे उन्हनि जी, ऐं असां वटि इहो बि मसइलो आहे त ॿिज जी जेका सर्टिफिकेशन आहे, सर्टिफाइड ॿिज जेको आहे उहो केतिरो आहे, इहे अलॻि मसइला आहिनि। इन्हनि खे एड्रेस करण जी वधीक ज़रूरत हुई त सभ खां पहिरीं असांजी ॿिज जी क्वालिटी जेका आहे उहा प्योर सीड हुजणु खपे, उन खां पोइ असां अॻे सब्सिडी ते अचूं। सभिनी खां वॾी ॻाल्हि आहे, असां ऐवान ज़राअत जी तरफ़ां मुतालबो कंदा पिया अचूं पोयनि 2-3 सालनि खां। अदा बिराए महिरबानी जेको आहे सो रिसर्च जो इदारो, हाणे PRC आहे, पाकिस्तान रिसर्च काउंसिल, को बि कमु कोन थी करे। दुनिया जे अंदरि जेके ॿिज हींअर ठही विया आहिनि, तव्हां जेकॾहिं ॾिसो त हींअर इंडिया में इज़राइल जी मदद सां कणिक जो ॿिज ठहियो आहे, जेको 120 मण कणिक जो ॿिज ठहे थो। उन खां पोइ कॉटन जो ॿिज हुननि रिसर्च कई आहे, इसराइल सां मिली इंडिया वारनि, उहो ॿिज जेको आहे सो 100 खां मथे पियो लहे। माना हुननि एतिरी रिसर्च कई आहे सीड में, उहा हाई यील्ड सीड हुननि पैदा कया आहिनि जिन्हनि जी पैदावार तमामु घणी आहे। असां रिसर्च में थोरा पहुची आहियूं। आउं सम्झां थो इहे जेके 24 अरब रुपया रखिया अथनि एग्रीकल्चर लाइ, आउं चवां थो 50 अरब रुपया त घटि में रिसर्च था रखनि। रिसर्च में ॿिज अहिड़ा तयारु थियनि जेको आबादगार खे लाभ ॾींदो। हाणे छा थियो, पोइ साल कणिक जो तव्हांजो 18 मण जो एवरेज आयो आहे, नेशनल एवरेज जेको आहे 15-18 मण जो कणिक जो एवरेज आहे। छा थियो, कणिक तव्हांजी नथी कोन्हे 2 महीननि खां पोइ तव्हां कणिक इम्पोर्ट करण जूं ॻाल्हियूं पिया कयो, हितां घुराए पिया हुतां घुराए पिया, माना तव्हांजी प्रोडक्शन थी कोन्हे। साईं जेसिताईं सीड में कमु कोन थींदो, रिसर्च में कमु कोन थींदो, तेसिताईं कोन थींदो। गवर्नमेंट खे असां बिल्कुलु एप्रिशिएट कयूं था। हीउ जेको सीड ॾियनि पिया, जेके बि ॾियनि पिया, जेतिरा क्वांटिटी में ॾियनि पिया, काश इहे सभु सीड हाई क्वालिटी ऐं रिसर्च खां पोइ ॿाहिरि निकिरी अचनि, उनजो आबादगारनि खे लाभ मिले। सही, वॾी महिरबानी ज़ाहिर साहब अवां जे वक़्तु ॾियण जी। नाज़रीन, अॼोकी ॻाल्हि ॿोल जेका असां बजट जी ख़ुसूसी ट्रांसमिशन आहे उन में एग्रीकल्चर जे हवाले सां ॻाल्हि ॿोल कईसीं पिए। जीअं त ज़ाहिर बुर्गी साहब चयो त सभ खां अहम ॻाल्हि जेका आहे उहा तहक़ीक़ आहे। तहक़ीक़ जे शोबे ते वधि खां वधि ध्यानु ॾियण जी ज़रूरत आहे। असां वटि नेशनल जेका एवरेज आहे फ़ी एकड़ उहा 15 खां 20 मण जेका कणिक जी आई आहे, जॾहिं त भरपासे जे मुल्कनि में उहा 100 मण फ़ी एकड़ जेका आहे उहा वधे पई। त असांजी तहक़ीक़ जेका आहे उहा किथे आहे? अगरि जेकॾहिं असांजो जेके ख़र्च आहिनि जेके उहे वधनि पिया ऐं असांजी जेका प्रोडक्शन आहे यील्ड आहे फ़ी एकड़ उहा घटि बि पई वञे, इन तरफ़ जेके आहिनि से वधीक ध्यानु ॾियण जी ज़रूरत हुई। रिवायती शयूं जेके आहिनि, सोलर ट्यूबवेल जेके आहिनि, उहे केतिरी ख़बर पवंदी त उहे हिकिड़े आम आबादगार खे जेको आहे उहो ट्यूबवेल मिलंदो। ऐं इहे गुज़िरियल सालनि खां असां वटि केतिरा ई भेरा जेके आहिनि सो आबादगार अॻुवाण थोरे मुख़्तलिफ़ जेके ॿियनि पार्टियुनि सां तालुक़ु रखनि था अॻुवाण, उन्हनि जो चवणो हुयो त जेके सोलर ट्यूबवेल आहिनि उहे चूंडियल नुमाइंदा जेके आहिनि पीपल्स पार्टी सां, अॻुवाण जेके आहिनि पीपल्स पार्टी जा, उन्हनि जे फार्म हाउसिस ते, उन्हनि जे ज़मीनुनि ते जेके आहिनि से उहे लॻल आहिनि। सो इहे अहिड़े क़िस्म जा खोड़ मसइला आहिनि। ट्रैक्टर ते सब्सिडी जो मसइलो जेको आहे उहो बि पिणु जेको आहे उहो केतिरे कॉमन माण्हू खे जेको आहे उहो मिले थो। उनजे करे ॻाल्हि ॿोली सिलसिलो वधीक जारी रखूं था। असां ब्रेक जो वक़्तु थियो आहे, ब्रेक खां वापसि अची कोशिशि कंदासीं त एग्रीकल्चर जे हवाले सां अॼोकी बजट जेका सिंध हुकूमत पारां पेश कई वई आहे केतिरी बहितर आहे, अञा केतिरो बहितर थी सघे पई, उन ते ॻाल्हि ॿोल कंदासीं। वठूं था नंढड़ी ब्रेक।
ॿीहर भलीकार नाज़रीन बजट जे ख़ुसूसी ट्रांसमिशन में भलीकार ॿीहर ऐं हिन वक़्तु असां सां टेलीफोन लाइन ते आबादगार अॻवान प्रोग्रेसिव ज़मींदार सैयद महमूद नवाज़ शाह साहब आहिनि। शाह साहब खां पुछंदासीं त सिंध हुकूमत पारां पेश कयल बजट जेका आहे, छो त अहिड़ी तरमीम खां पोइ तमामु घणो हिसो जेको आहे सवाइ चंद एटम्स जे जेके आहिनि उहो सिंध हुकूमत वटि अचे थो। त सिंध हुकूमत जीअं असां चऊं था त फूड सिक्योरिटी जो इशू आहे ऐं असां वटि मुल्क जी मुआशी तौर ते जेका बदहाली आहे उनखे एग्रीकल्चर ई जेका साम्हूं ॾेई सघे थी, एग्रीकल्चर ई इन बहरान मां कढी सघे थी। उन बहरान जे या उन्हनि बयाननि खे नज़र में रखंदे हीअ जेका बजट पेश कई वई आहे केतिरो उन ते अमल कयो वियो आहे अमली तौर ते? शाह साहब अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम साईं। वॾी महिरबानी शाह साहब अव्हांजे टाइम ॾियण जी। बजट जो ख़ुसूसी जेको आहे ट्रांसमिशन ऐं उन में एग्रीकल्चर जो जेको हिसो आहे छा पिया सम्झो? अॼोकी जेका बजट हुई उन में एग्रीकल्चर जे हवाले सां जेका तकरीर थी आहे, जेका बजट एलोकेट थी आहे गुज़िरियल साल जी भेट में, सम्झो था त मौजूदा कंडीशन जेका मुल्क जी सूरत हाल आहे, कणिक जो बहरान जेको आहे, इम्पोर्ट एक्सपोर्ट जो जेको आहे, उन सॼे में हीअ जेका बजट आहे उहा उन्हनि जी अमली तौर ते असांखे नज़र अचे पई त हिननि खां बहितरी आहे उन में? साईं तव्हांजी वॾी महिरबानी। हिकिड़ो त जेको आहे पैसा रखिया विया आहिनि से तक़रीबन पोएं साल खां जेतिरा ई रखिया विया आहिनि। सभिनी खां पहिरीं ॻाल्हि त इहा, उन में गॾु आपाशी जा पैसा ॿुधाया विया आहिनि, पर ज़राअत लाइ कोई 11 अरब रुपए जे क़रीब जेका असांखे शइ ॾिसण में आई आहे उहे रखिया विया आहिनि। ॿिए नंबर ते इहा जेका ज़राअत जी बजट खे तव्हां पोएं साल जी बजट सां कंपेयर कंदव त 19-20 तव्हांखे तक़रीबन जेका आहे सा साॻी क़िस्म जी बजट तव्हांखे ॾिसण में ईंदी, हुन में को बि फ़र्क़ु कोन्हे। सही। टे नंबर ते ॻाल्हि इहा आहे त ज़मीनी हक़ाइक़ पोएं साल खां हिन साल में ज़मीन आसमान जो फ़र्क़ु अची वियो आहे ऐं अनफॉर्चुनेटली उहो वफ़ाक़ी बजट बि ऐं सूबाई बजट इहा शइ कैप्चर न कई आहे। हिन वक़्तु जेको असांजो नंढो आबादगार आहे, मुतवसित तबिके जो आबादगार आहे, उहो त जिद्दत ज़राअत में का नई शइ करे उहा त परे जी ॻाल्हि आहे, पर जेको भाण ऐं दवाऊं ॾेई सघंदो हो उहे में होश रुबा इज़ाफ़े खां पोइ वठणु तमामु ॾुखियूं थी वियूं हलियूं आहिनि। तव्हां सभिनी खे इहा असांखां वधीक ख़बर हूंदी, घणनि दफ़ा गुफ़्तगू करे चुका आहियूं त 4-4.5 हज़ार वारी बोरी अॼु ॿुधो अथमि त वरी 500 रुपया ॿी वधी वई हली आहे, पोइ 12,000 जे क़रीब DAP जी बोरी थी वई आहे। असांजे मुल्क में जेको बैलेंस्ड फर्टिलाइज़र जो मुतवाज़न इस्तेमालु जेको आहे सो उहो हिकिड़ो अॻु ई चैलेंज बणियल आहे ऐं वतर जे अगरि इहे भाण पोटाश ऐं फॉस्फोरस महांगा थींदा त ज़ाहिर सी ॻाल्हि आहे इन्हनि जो असरु असांजी पैदावार ते पवंदो ऐं नंढे ऐं मुतवसित आबादगार खे वधीक पवंदो। ऐं यूरिया जी बोरी त ॾिसो न 1800 रुपया उहा बराबरि हुकूमतूं कंटिन्यूअसली उनखे सब्सिडाइज़ कनि थियूं, गैस जी कंपनियुनि खे सब्सिडी कनि थियूं, उहो सस्तो विकिणनि थियूं दुनिया खां, पर उहो बि तव्हां ॾिसो त अहिड़ो तरीक़ेकार ठही वियो हलियो आहे जो हाणे पोयां 8-9 महीननि खां उहा जॾहिं बि इस्तेमाल जो वक़्तु अचे थो त अलाए छा था कनि जो 24-2500 रुपया में बोरी यूरिया जी मिलणु मुश्किल आहे। हालांकि हिन साल भाण जी यूरिया जो इस्तेमालु घटि आहे छो त पोखी बि घटि आहे, पाणी वञा पूरी तरह सिस्टम में न आया आहिनि। त मेन जेको बेसिक शइ आहे उन जी तरफ़ तवजो न हूंदी त पोइ ॿियनि शयूं जेके आहिनि से उहे सेकेंडरी थियूं वञनि। टे नंबर ते जेको मसइलो असांजी ज़रई मईशत सां आहे, जेके ॿिज ऐं ज़रई तहक़ीक़ जी ॻाल्हि आहे, उन में पैसा त कुझु पढ़ियमि पैराग्राफ त रखिया विया आहिनि, पर उन्हनि खे कंहिं बि क़िस्म जो को प्रोग्राम न ॾिनो वियो आहे त जीअं असांजो अगरि हिकिड़ो ई कणिक जो ॿिजो ॿियो सभु ॿिज जेको बचे पियो सो ॿाहिरियों आयल ॿिज आहे, असां वटि सिर्फ़ु कणिक जो ई असांजो पंहिंजो सिंध जो ॿिज हो, त उनखे बहितर बणाइण जे लाइ का त तमामु एमरजेंसी बुनियाद ते का रिसर्च कैरी कई वेंदी ताकी उहो बहितर ॿिज पैदा थियनि या छा, उन क़िस्म जी शइ मूंखे ॾिसण में न आई। सो जनरल इम्प्रेशन जेको आहे सो बजट जे बारे में इहो आहे। सही। अच्छा शाह साहब, ही गुज़िरियल जेतिरियूं बजटूं आहिनि उन में असां ज़रई मशीनरी ते सब्सिडी, सोलर ट्यूबवेल ते सब्सिडी,
अच्छा, ये सब्सिडी जेका आहे असांखे मार्केट में मूं गुज़िरियल अॻे उनमें बि आबादगार अॻवान सां ई ॻाल्हि ॿोल पे कई त असां आबादगार जेके आहिनि उहे ॿुधाइनि था त हिननि जी मार्केट खां ॿीण ते क़ीमत ॿुधाई थी वञे, छो त हीअ ख़ासि उन्हनि कंपनियुनि खां वरिती वेंदी आहे जेका उन एग्रीकल्चर डिपार्टमेंट पारां या खाते पारां जेको ॿुधायो वेंदो आहे त भई हिननि कंपनियुनि जी मशीनरी वठणी आहे। अच्छा, उहा मार्केट में जेकॾहिं 50,000 ते मिले थी त उन्हनि कंपनियुनि जी जेका आहे उहा लख रुपए ते मिलंदी, 50% तव्हां उन ते सब्सिडी ॾिनी त वरी साॻी ई मार्केट अॻिते 50 जेको आहे सो 1000 में मिलंदी। सो उनजे करे अच्छा क्वालिटी उनजी केतिरी बहितर आहे उहो हिकिड़ो अलॻि सुवालु आहे, पर जेका अघु आहिनि उहे ऑलरेडी वधाए करे उनखे सब्सिडी करे ॾिना वञनि था, जंहिंजे करे को लाभ हासिलु जेको आहे उहो आबादगार खे न पियो थिए। सही, इहा तव्हां सुठी ॻाल्हि जी तरफ़ निशानदेही कई। जेका ज़रई मशीनरी में हुकूमत इन्वेस्टमेंट करे थी, सो तव्हां ॾिसो त उनजी डायरेक्शन त अॼु मूं पढ़ियो बजट जे डॉक्यूमेंट में त लिखियो पियो आहे 12 वठिया वेंदा बिल्डोज़र। हाणे पोएं साल बि हिकिड़ो त लभनि कोन पैसा, ॿियो उन जो अहिड़े क़िस्म जो इस्तेमालु। असां हुकूमत सिंध खे आबादगार बोर्ड त अपोज़ कयो, साईं तव्हां 32-33 करोड़ रुपयनि जा पोएं साल बिल्डोज़र वरिता आहिनि, वरी इन साल 12 बिल्डोज़र ॿिया था वरिता वञनि। उहे ज़माना ई गुज़री विया जो कि ज़मीनूं असांजूं अहिड़े क़िस्म जूं हुयूं जो असांखे उहे सिधियूं करण जी ज़रूरत हुई। हिन वक़्तु जेके ज़मीनूं आहिनि उन्हनि खे संभालण लाइ ॾोकड़ पैसो खपे, काश्तकार खे रखे त हू कुझु वीचारो करे सघे। तव्हांजो जंहिं ॻाल्हि जी तरफ़ निशानदेही आहे उहा ॻाल्हि बिल्कुलु ठीकु आहे, छो त अधु सब्सिडीअ ते सोलर ते पैसा 15-16 लख रुपया लॻनि था। इन जो मतिलबु त टोटल क़ीमत 33-34 लख रुपया आहे। ज़ाहिर सी ॻाल्हि आहे अॼुकल्ह हर शइ बाज़ार में अवेलेबल आहे, त ॿुधण में ईअं थो अचे त हुनजी क़ीमत बाज़ार में जेका सरकारी हिकिड़ो रेट तय थियल आहे उन खां तमामु जेको आहे सो घटि आहे। ॿियो ॾिसो, हिते असांजे सूबे में लखनि में आबादगार आहिनि न, हुन में जे तव्हां 200 सोलर ट्यूबवेल लिखो था, इहा ॻाल्हि मशीनरी जेका आहे उनजो तादाद बि 200 कुझु सोलर ट्यूबवेल जॾहिं त लखनि मुंहं काश्तकार आहिनि, त इहा ॻाल्हि बि थोरी सम्झ खां कासिर आहे त इहे कीअं विराया वेंदा। त असां वटि हमेशह ज़रई मशीनरी जी क्वालिटी उन जी क़ीमत ते हमेशह हिकु सवालिया निशान हूंदो आहे। हिकिड़ी शइ सुठी जेका बजट में आहे उहा आहे त वर्ल्ड बैंक फंडिड, उहा जारी ऐं सारी आहे, उहा आहे ड्रिप इरिगेशन। ज़ाहिर सी ॻाल्हि आहे असांखे अगरि अॻियां वधिणो आहे त असांखे पाणी जे इस्तेमाल खे घटि में घटि करणो पवंदो ऐं ड्रिप इरिगेशन जी जेका स्कीम आहे सा हिकु सुठी स्कीम आहे। उहा जेका असां पंहिंजे तौर तरीक़े सां वर्ल्ड बैंक जी तरफ़ां आहे सा उहा हले पई। बाक़ी आम तौर तां तव्हां ॾिसो असां वटि तेली बीजनि जो वॾो स्कोप आहे, पाम ऑयल जो वॾो स्कोप आहे, उन जो टेस्ट बि थी चुकियो आहे। हाणे बजट में लिखियो पियो आहे त वरी किथे टेस्ट कंदा, मूंखे त ॻाल्हि सम्झ में कान थी अचे इन टेस्ट करण जी ज़रूरत कहिड़ी आहे, जॾहिं त उहे ज़मीनूं जंहिं ते घणो करे तव्हां का ॿी शइ नथा करे सघो त तव्हां पाम ऑयल करे सघो था। उहो कुझु बहितर करण जी स्ट्रेटेजी ठाहिण जी ज़रूरत पंहिंजी जाइ ते मौजूदु आहे। ऐं कणिक जो हिन वक़्तु तव्हांजे लाइ, असांजे लाइ, पाकिस्तान जी मईशत जे लाइ जेको हिकु वॾो सवालिया निशान बणियल आहे, उन खे न वफ़ाक़ी बजट न सूबाई बजट में उनजो लाइ को बि ज़िक्र कोन्हे त जेका असांजी प्रोडक्शन घटिजी वई आहे ऐं उनजी पैदावार घटिजे पई एकड़ जे हिसाब सां, उनजी वजह कहिड़ी हुई, उनखे असीं कीअं मुंहुं ॾींदासीं, अॻियनि 5-6 महीननि में पोखी थियणी आहे। अनफॉर्चुनेटली उन जे बारे में को बि ज़िक्र न थियो आहे। उहा हिकिड़ी ॾुखी ऐं चैलेंजिंग ॻाल्हि आहे पाकिस्तान जी मईशत लाइ अॻियनि 2 सालनि में। सही। अच्छा शाह साहब, मूंखे ॿुधाइजो त हिते कुझु ज़िक्र कयो वियो आहे त कोल्ड स्टोरेज यूनिट्स लॻाया वेंदा। अच्छा, कोल्ड स्टोरेज यूनिट्स जेके आहिनि उहे 7 कोल्ड स्टोरेज लॻाया वेंदा ऐं ॻाढ़ियुनि मिर्चनि जे हवाले सां 6 चिली ड्रायर एंड प्रोसेसिंग यूनिट लॻाया वेंदा। असां वटि इन तरफ़ जेकॾहिं अञा वधीक ध्यानु ॾिनो वञे हा त असां जेकॾहिं पंहिंजो कश्मीर खां शुरू थी कराची ताईं अचूं था त असां वटि टमाटे जी सीज़न में, असां वटि गिदरनि जी सीज़न में, असां वटि डेट पाम जी सीज़न में, अंबनि जी, ज़ैतूननि जी, ईअं ई समूरा जेके आहिनि असां वटि उन सीज़न में असांजो टके धड़ी जेका आहे उहा थी वञे। त अहिड़े क़िस्म जा यूनिट्स जेके आहिनि, प्रोसेसिंग यूनिट, अहिड़े क़िस्म जा कोल्ड स्टोरेज अञा वधीक कया वञनि हा, पर करण सां गॾोगॾु उन्हनि खे अमली तौर ते उहा जेका उनजी टाइम पीरियड रखियो थो वञे त उन में पूरा करणा आहिनि त उहे पूरा थिया वञनि, त जीअं असांजे ज़मीनदार खे, असांजे आबादगार खे उहो फ़ाइदो थिए त उन जो जेको उहो माल खाई थो वञे, टमाटा या गिदरा या उहे, त उहे कंहिं असांजे
कम में अची वञनि या उन मां बाय प्रोडक्ट्स जेके ॿियूं शयूं ठहनि थियूं उहे असां बहितर करे सघूं, इन तरफ़ हिकिड़ो ध्यानु वधीक ॾिनो वञे हा त बहितर थिए हा। मुझे ख्याल में तो बजट में या ता सुठी गाल की तरफ निशानदेही कई, डायरेक्शन सही है, इन हिसाब से तो घट में घट जेका असी तो पांजे प्लेटफॉर्म आबादगार बोर्ड से काफी अरसे का जेके भाजियूं हैं पांजा असांजो फ्रूट है उन तरफ निशानदेही कराइंदा आया आहियूं तो उन्हनि में इन्हनि शयुनि जी ज़रूरत आहे। पर आउं तव्हांखे हिकिड़ी गुज़ारिश करियां, हुकूमत जेका आहे असां वटि एग्रीकल्चर डिपार्टमेंट आहे, उन्हनि वटि न ही टेक्निकल एक्सपर्टीज आहे न ही कैपेसिटी आहे त अहिड़े क़िस्म जो कमर्शियल प्रोजेक्ट लॻाइनि ऐं हलाए सघनि। SAGP में अहिड़नि प्रोजेक्ट जी ॻाल्हि हुई त उनखे असेस करण जी बि हुन वटि का कंहिं क़िस्म जी टेक्निकल एक्सपर्टीज न हुई। बहितर इहो थिए हा त स्टेक होल्डर सां अगरि ॻाल्हाइजे हा किन कमर्शियल माण्हुनि सां जेके इन्हनि शयुनि में डील कनि था, जीअं बैंकूं आहिनि, उन्हनि सां ॻाल्हाए ऐं हुकूमत जे हेॾा वॾा पैसा रखे पई। मूंखे त न पियो ख़्याल सम्झ में अचे त 11 अरब रुपए में 7-8 रुपए ऐं त 2 अरब रुपया हूंदा रुगो पघारुनि जा, त इन्हनि लाइ पैसा ईंदा किथां? पर छो त बजट में लिखियो वियो आहे त मुंहिंजी नज़र में उन स्कीम खे अगर प्राइवेट सेक्टर के कंहिं तरीक़े सां उन जी जे करियो हा कैपेसिटी बिल्ड ऐं उहो करे हा त मुंहिंजे ख़्याल में उहो हलाए वञे हा ऐं बहितर तरीक़े सां करे वञो हलियो आहे। आउं नथो सम्झां त हुकूमत सिंध इन बुनियाद ते एतिरा वॾा प्रोजेक्ट जेके आहिनि जेके क्वालिटी जा हणी बि सघंदी, हलाए बि सघंदी। असां वटि त हिकिड़ो जेको हर अचे थो ऐं थ्रेशर अचे थो, उन में ई 100 नुक्स निकिरनि था त ही त फैक्ट्रियूं आहिनि, उन में सिलेक्शन आहे कहिड़े क़िस्म जी कैपेसिटी। ऐं रुगो सिंध में ॾिसो मिर्च कोन थो थिए, मिर्च जो प्लांट अॻ ई लॻल आहिनि कुंडलीअ में, वफ़ाक़ी हुकूमत भया आहिनि। जीअं तव्हां चयो त ॿिया असां वटि फ्रूट ऐं सब्जियूं आहिनि जेके एक्सपोर्टेबल सरप्लस में असां वटि मौजूदु आहिनि, उन्हनि में बि वैल्यू एडिशन जी सख़्तु ज़रूरत आहे त का अहिड़े कॉमन मशीनरी जी ॻाल्हि थिए हा त मुंहिंजे ख़्याल में उहा वधीक सूदमंद थिए हा ऐं उन घटि पैसे सां कम बि वधीक थिए हा। सही। अच्छा शाह साहब, असांखे गुज़िरियल 2-4 साल अॻु या कुझु गुज़िरियल साल में सूबाई वज़ीर पारां एग्रीकल्चर पारां जेको आहे ऐलान कया विया त भाॻियो कार्ड ॾिना वेंदा, उन खां अॻु में हारी कार्ड, ऐं उन खां 2-4 साल अॻु में असांखे बजट में हारी स्कूलनि जा बि जेके आहिनि उहे ज़िक्र अचनि पिया। इहे समूरा बजट में बुकनि में नज़र आया, उन जा पैसा हूंदा ऐं यकीननि वरी उहे ख़र्च बि थिया हूंदा, पर ग्राउंड ते असांखे का बि शइ जेका आहे उहा हिन वक़्त ताईं नज़र न पई अचे। अफ़सोस जो मक़ाम आहे त असां एग्रीकल्चर में किथे बीठा आहियूं ऐं उन बावजूद बि असां फर्ज़ी शयूं जेके आहिनि उहे तमामु बहितर तरीक़े सां कयूं था ऐं उन्हनि जी बजट जेका आहे उहा पूरी जी पूरी ख़र्च बि थी वञे। पर उहे शयूं जेकॾहिं असां तहक़ीक़ ते लॻायूं हा, अमली तौर ते कंहिं सुठनि कंहिं शयुनि ते लॻायूं हा त अञा बहितर जेको आहे उहो थिए हा। सो सम्झो था त असांजूं तरजीहूं उहे ई आहिनि रिवायती, जीअं असां चऊं था त असांजो आबादगार उन्हनि रिवायती तरीक़नि मां निकिरे ऐं जदीद जेका एग्रीकल्चर आहे उन तरफ़ अचे, पर असांजी बजट में उहा शइ नज़र न पई अचे। सही, हुकूमत पंहिंजी साख खे पाण नुक़सान थी पहुचाए, छो त हारी कार्ड जे पोयां को प्रोग्राम हलायो वियो यको 4-5 महीना ऐं असां पंहिंजो काफ़ी जेको आहे सो ज़िलनि में माण्हुनि जी दिलचस्पी वधाइण जी कोशिशि कई त माण्हू को हारी कार्ड लाइ पंहिंजे पाण खे रजिस्टर कराइनि, पर माण्हुनि में अदम दिलचस्पी हुई ऐं अदम दिलचस्पी जी बेसिक वजह इहा ई हुई त कुझु थी न सघंदो। ऐं तव्हां ॾिसो त उहो जेको बि हल्को सल्को प्रोग्राम हो, पर उहो जीअं जिते जेका शइ हुई उहा शइ उते जेका आहे सा अनफॉर्चुनेटली रहिजी वई हली ऐं उहा पंहिंजी साख जेका आहे सा उन शइ खे ख़राब करे पई सरकार। ऐं तव्हांजी ॻाल्हि इहा ऐं बिल्कुलु दुरुस्त आहे, असांजी ज़राअत खे अॼु अगरि वधि में वधि कंहिं शइ जी ज़रूरत आहे त उहा तहक़ीक़ जी ऐं उन सां गॾु डेवलपमेंट जी तमामु घणी असांखे ज़रूरत आहे। मौसमी तब्दीलियूं, पाणी जो न अचणु, इन्हनि सभिनी शयूं असांजो चैलेंजिस वधाए छॾिया आहिनि जेके पहिरीं ज़राअत खे अहिड़े क़िस्म जूं ॾुखियाईं साम्हूं न आयल हुयूं। त उन्हनि खे ॾुखियाईनि खे साम्हूं ॾियण जे लाइ जेका असांखे जाखोड़ करणी घुरिजे उहा जाखोड़ असां जेका आहे सा न कई आहे। ऐं हिकिड़ी ॻाल्हि सिर्फ़ु जेके आपाशीअ में पैसा रखिया विया आहिनि, आउं अपील थो करियां त ख़ुदा जेके बि स्कीमूं शुरू करियो
उन्हनि खे ट्रांसपेरेंटली ऐं खुड़काए ॾिसी शुरू करियो। ऐं सिर्फ़ु तव्हांजी तवजो ॾियारणु चाहींदुसि RBOD जी तरफ़ जेके 20 साल थिया आहिनि शुरू थिए उहो अध में खोटियो पियो आहे। असां अपील था करियूं त उन जे प्रोजेक्ट जे बारे में जूं तारीफ़ूं जे हुयूं ऐं ॿुधियूंसीं त ख़ुदा करे उनखे विच में न छॾियो। उहो सिंध सरकार पंहिंजे ज़िम्मे खयो हो त उनखे कंहिं तरीक़े सां वफ़ाक़ खां फंडिंग अगरि अचणी आहे त उहा वठी पंहिंजी फंडिंग करे उन प्रोजेक्ट खे पूरो करियो। 21 अरब रुपया तव्हां हिन 24 अरब रुपया आपाशी में रखिया आहिनि त अधु ख़तमु थियल स्कीमुनि ख़तमु करे पोइ महिरबानी करे कि नयूं स्कीमूं शुरू कर। वॾी महिरबानी शाह साहब अवां क़ीमती वक़्तु ॾिनो असांखे ऐं बजट जे हवाले सां जेके हिन वक़्त ताईं अंग अखर असांजे साम्हूं आया आहिनि उन ते ॻाल्हि ॿोल कईसीं। यकीनन हिन वक़्तु जेका ज़रूरत आहे उहा इन ॻाल्हि जी आहे त असां तहक़ीक़ जे हवाले सां छा पिया कयूं ऐं तहक़ीक़ ते असांखे वधीक ध्यानु ॾियणु खपे हा। जदीद जेका एग्रीकल्चर चऊं पिया असां उन तरफ़ ध्यानु ॾियणु खपे हा। मौजूदा हुकूमत जा जेके गुज़िरियल सालनि में नारा हुया भाॻियो कार्ड हारी कार्ड ऐं मुख़्तलिफ़ शयूं जेके आहिनि उहे असांखे हिन बजट बुक में जेके आहिनि उहे नज़र न पियूं अचनि। एग्रीकल्चर में असां हूअं असां पंहिंजे ज़मीनदार खे आबादगार खे इहो चऊं पिया त रिवायती जेके आहिनि से पोखी जा तरीक़ा छॾे करे उहे जदीद एग्रीकल्चर तरफ़ अचनि। पर उते ई असां बजट बुक में असांखे जेके आहिनि उहे रिवायती जेका तक़रीर बजट आहे रिवायती जेके शयूं आहिनि उहे असांखे हर साल नज़र अचनि पियूं जेकी उन में बि जेका आहे नवाण अचण जी तमामु जेका आहे अशद ज़रूरत आहे। सो उन तरफ़ जेकॾहिं असां ध्यानु न ॾींदासीं त हीअ बजट बुक साल साल ते तब्दील थींदा ऐं साल साल में बजट जेका आहे उहा 10 खां 15% 20% वधंदी पर नंढे आबादगार जो सिंध जी ज़रात जी का बहितरी न थी सघंदी। जंहिंजे करे ई असां हिन वक़्त ताईं असांजी सिंध असांजो मुल्क जेको आहे हिन मुआशी सूरताल खे इन जे करे ई मुंहुं ॾेई रहियो आहे त असां असुलु शयुनि खे एड्रेस करण बजाए सिर्फ़ु नुमाइशी शयूं ऐं कुझु ॾिसण वारियूं शयूं उहे शयूं जेके असांजा खीसा भरे सघनि थियूं उन तरफ़ ध्यानु ॾियूं था जंहिंजे करे मौजूदा सूरताल आहे। बजट जो ख़ुसूसी जेको प्रोग्राम आहे पंहिंजी पुॼाणी ते पहुतो। पंहिंजे मेज़बान कमाल अल्लाह शरीक ॾींदा इजाज़त अल्लाह भाई।